ओम शांति। दीदी होले तारीख है 18/4/2023। मिठा मिठा बाप दादा चवंता मीठे मीठे बार अध कलाक माया तव्हांखे ॾाढो हैरान कयो अथई। हाणे तव्हां बाप जी शरण में आया आहियो। तव्हांखे बाप सच्ची प्रीत रखी माया जी जगत जी थियणो। प्रश्न संगम दे भगवान खे भी केड़ी मेहनत करनी पवंदी आहे। उत्तर आत्मा रूपी मेरे कपड़े खे साफ करण जी। तव्हां ॿार बाप वटि आया आहियो पंहिंजे पापनि जो खातो साफ करण। जेतिरो देही अभिमानी ठही बाप खे यादि कंदो ओतिरो विक्रमाजी ठहींदा वेंदा। अगर बुद्धि जो योग बाप जे सिवाय ॿियो कंहिं संग जोड़ियो त बस मस ठही वेंदा। इन करे श्रीमत ते हलंदा हलंदा। गीता। ओम नमो शिवाय। ओम शांति। तव्हां ॿारनि सहारो वरितो आहे बाप जो अथवा बाप जी शरण में आया आहे। ये कोई लौकिक बाप न आहे, ये त पारलौकिक बाप आहे। तव्हांखे माया अधु कलाक तंग कयो अथई। तव्हां ॿार ई ॼाणदा आहियो ये दुखधाम आसुरी दुनिया आहे। कल्प कल्प तव्हां ॿार बाप वटि अची करे शरण वठंदा आहियो। तव्हां शरणागति आहियो न। माया महान दुखी ठाहे छॾंदी आहे। तव्हांजी जो भी इज्जत हुई वो माया बर्बाद करे ॾींदी आहे। इहा तव्हां ॿार ई ॼाणदा आहियो। जॾहिं मनुष्य दुखी थींदा आहिनि त वञी करे ॿिए वटि शरण वठंदा आहिनि। हिते तव्हां बि अधु कलाक खां माया जी शरण में हुयव न। जंहिंजी शरण में हाणे तव्हां आया आहियो उहो उहे आत्माउनि खे सम्झाईंदो आहे। दुनिया वारा न ॼाणदा आहिनि कि असां कॾहिं खां दुखी थिया आहियूं। असां स्वर्ग जा फूल हुयासीं, पोइ माया कीअं अची करे कांटो ठाहींदी आहे। इहा हाणे असां ॿार सम्झी सघंदा आहियूं। पोइ बि मनुष्य आहिनि, जानवर त न आहिनि। बाबा चवनि था ॿार चवंदा आहिनि तव्हां माता पिता सां बालक आहियो। असां तव्हांजी शरण में आया आहियूं, असांजी रक्षा करो। न माया रावण त बरोबर हाणे तव्हां ॿारनि खे माया सां मुक्त करे स्वर्ग जो मालिक ठाहियां थो न। माया तव्हांखे ॾाढो तंग कंदी आहे। भगवान खे भगत यादि ई तॾहिं कंदा आहिनि जॾहिं तंग थींदा आहिनि। आहे त ड्रामा अनुसार जो स्वर्ग जा हुया उन्हनि जी माया दुश्मन ठही आहे न। ये कोई भी न ॼाणदो आहे कि अधु कलाक जी माया दुश्मन आहे। ये ॾाढी गुही ॻाल्हियूं आहिनि सम्झण। अधु कलाक खां तव्हां ॾाढो यादि कंदा आया आहियो असां हिन आफ़त खां कीअं छुटूं। बाप अची करे असांखे पंहिंजो ठाहे स्वर्ग जो वरतो ॾींदा आहिनि। तव्हां सभु हिन समय रिफ्यूजी आहियो। अॼुकल्ह रिफ्यूजी ॾाढा हूंदा आहिनि न, वञी करे एस्लम अथवा शरण वठंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो माया भारत खे ॾाढो दुखी ठाहींदी आहे। भारत में जॾहिं स्वर्ग हुयो त देवी देवता ॾाढा सुखी हुया। इहा यूरोपियन माण्हू बि ॼाणदा आहिनि कि भारत ॾाढो प्राचीन देश हुयो। जॾहिं असां माण्हू न हुयासीं त सिर्फ़ भारत ई हुयो। ये यूरोपियन माण्हू बि ॼाणदा आहिनि। प्राचीन भारत ॾाढो मालामाल सुखी हुयो, जेके स्वर्ग अथवा हेवन चईंदा आहिनि। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। हाणे त उहो ई भारत कंगाल कौड़ी तुल्य थी वियो। केरु ठातो अथई? माया रावण। अधु कलाक खां भारत किरदे किरदे हाणे कौड़ी तुल्य थी वियो। बाप चवनि था अधु कलाक खां तव्हांखे माया हैरान कयो अथई न। हाणे तव्हां प्रभु जो एस्लम मांगदा आहियो। भगवान अचो, असां तव्हांते बलियारी वेंदासीं। भारत खे वरी खां हीरे जहिड़ो परम पिता परमात्मा ई ठाहींदो। इन करे भगत भगवान खे यादि कंदा आहिनि। हे ईश्वर शरण ॾियो, हे ईश्वर शरण वठ, असांखे शरण ॾियो। चईंदा बि आहिनि असांजी लाज रखो, तव्हां रहम जे लाहियो। पोइ चई ॾींदा आहिनि तव्हां सर्वव्यापी आहियो। इन में धर्म ग्लानी, इनखे धर्म जी ग्लानी चइबो न। तव्हां ॼाणदा आहियो माया अधु कलाक खां बिल्कुलु ई किराए ॾींदी आहे। बाप चवंदा आहिनि कल्प कल्प ईअं जॾहिं भारत धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वेंदो आहे तॾहिं मां ईंदो आहे। पंहिंजे धर्म खे बि न ॼाणदा आहिनि। इहा भावी आहे।
जॾहिं धर्म लोप थी वञे तॾहिं त बाप अची करे वरी खां स्थापना करे। हाणे उहो धर्म प्राय लोप आहे, ये ड्रामा अनुसार थींदो आहे। तॾहिं बाप अची करे वरी खां ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना, शंकर द्वारा नरक जो विनाश कराईंदा आहिनि। हाणे विनाश समय आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि ठही आहिनि। तव्हांजी प्रीत बुद्धि आहे सर्वशक्तिवान बाप, सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा जी तव्हां शरण वठी आहे न, माया ते जीत पाइण जी, तव्हांखे सहज राजयोग ऐं ज्ञान मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजे बाप खे भुलिजी विया आहियो। माया तव्हांखे मुंहिंजे बाप सां बेमुख करे छॾंदी आहे न। बाप भी ब्रह्मा मुख द्वारा शिक्षा ॾींदा आहिनि। माया जी प्रवेशता थियण जे कारण अहिड़ी ग्लानी जी ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि। तव्हां ॼाणदा आहियो राजयोग बाप जे सवाइ कोई सिखलाए न सघे। बाप तव्हांजी स्वर्ग जो रचयिता, इहा आत्मा ई ॻाल्हि कंदी आहे न, तव्हांखे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। आत्मा ई संस्कार खणी ईंदी आहे, आत्मा ई संस्कार खणी वेंदी आहे, आत्मा ई लेप शेप में ईंदी आहे न। वो सम्झंदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, बाक़ी शरीर ते कुझु न कुझु दोष लॻंदो आहे। उन्हनि जे लाइ गंगा सनानु कंदा आहिनि, परंतु गंगा जल सां पाप थोरी कटजंदा आहिनि। इन करे बाप चईंदा आहिनि देह सहित सभिनि खे भुलिजो, पंहिंजे खे आत्मा निश्चय कर, मुझ परम पिता परमात्मा शिव खे यादि करो। शिव आहे निराकार, शिव जयंती मनाईंदा आहिनि न, परंतु कोई बि ॼाणदो न आहे। सोमनाथ जो मंदिर एतिरो वॾो आहे, परंतु वो कॾहिं आया, कीअं आया, छा अची करे कयनि, कुझु बि न ॼाणदा आहिनि। ज़रूर कोई शरीर में आया हूंदा। सर्वव्यापी जे ज्ञान सां सभु ॻाल्हियूं भुलाए छॾे अथनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार श्रीमत ते हलंदा हलो। शिव बाबा हिन शरीर में प्रवेश करे तव्हांखे नॉलेज ॾींदा आहिनि। ये शरीर लोन वरितो आहे न, हिन रत में रथी अथई तव्हांखे ज्ञान था ॾियनि, बाक़ी कोई घोड़े गाड़ी आदि जी ॻाल्हि न आहे। हुननि खे भागीरथ अथवा नंदीगण बि चई ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि भागीरथ गंगा लाई, कोई मथे सां थोरी लाई। इन करे बाप चईंदा आहिनि हिन वेद शास्त्र आदि जी पढ़ण सां मुंहिंजी प्राप्ति न थी सघंदी आहे, मूंखे त अचणो आहे, तव्हांखे अची करे शरण ॾींदो आहे। तव्हां पोइ अची करे शरण वठंदा आहियो। तव्हांखे मनुष्य थोरी ॼाणदा आहिनि कि रावण, हितां जा मनुष्य थोरी ॼाणदा आहिनि रावण छा चीज आहे। हाणे त रावण राज्य आहिनि, रावण जी आखिरी मत ते हलंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां श्रीमत ते 21 जन्मनि जे लाइ श्रेष्ठ ते श्रेष्ठ था ठहो। आखिरी मत द्वापर खां शुरू थींदी आहे, जेके विश्व वर्ल्ड चइबो आहे न। विश्व वर्ल्ड स्थापना करण वारो आहे रावण, 22 वर्ल्ड स्थापना करण वारो आहे परमात्मा राम शिव बाबा। गीत भी ॿुधो न, शिवाय नमो, ब्रह्मा विष्णु शंकर देवताए नमः चईंदा आहिनि। ईअं न ब्रह्मा परमात्माए नमः चईंदासीं न, परमात्मा त हिकु ई आहे न, सभिनि जो बाप हिकु ई आहे। हाणे तव्हांखे बाप सां वरतो मिले अथव। हीअ पाठशाला आहे न मनुष्य खां देवता ठहिण जी, गॉड फादरली कॉलेज आहे न। इहे भगवान वाच्य नाम ई लिखल आहे ईश्वरीय विश्वविद्यालय। एम ऑब्जेक्ट भी लिखल आहे न, नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिणो आहे। पोइ तव्हां वरी खां नर सां श्री नारायण सां ठहूं था न। श्रीमती हलण सां तव्हां श्रेष्ठ आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि रात जो बि जागे करे बाप खे यादि करो। बाबा असां तव्हांखे यादि कंदासीं, तव्हां वटि ईंदासीं, पोइ तव्हां असांखे स्वर्ग में भेजे ॾींदा। बाप तव्हां माताउनि द्वारा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां योग में रही करे भारत खे पवित्र ठाहींदा आहियो। तव्हांजे योग जी
शांति सां पोइ 21 जन्म भारत में शांति थी वेंदी, उते माया हूंदी न आहे, सदा सुखी रहींदा आहिनि। देह अभिमान जे कारण ई मनुष्य दुखी थी वेंदा आहिनि। हाणे बाप तव्हांखे देही अभिमानी ठाहींदो। सत्संग में जो दैवी गुण वारा आहिनि उहा हाणे आसुरी गुण वारा ठही विया आहिनि। हाणे तव्हां वरी खां शिवालय स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ बाप खां वरितो वठो था न। ये कॉलेज आहे न, जेसिताईं विनाश ते बाप पढ़ाईंदा ई रहंदा। छोकी अॼुकल्ह सिर ते बोझ चढ़ल आहे न, उहो मिटियो न आहे। मेहनत लॻंदी आहे। हिन समय सभु पाप आत्मायूं आहिनि, पवित्र आत्मा हिकु बि न आहे। चईंदा आहिनि हे पतित पावन अचे, परंतु इहे न सम्झंदा आहिनि कि इहा पतित दुनिया आहे। हाणे तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो, ब्रह्मा जी औलाद तव्हां केतिरा थोरा आहियो न। पोइ ब्रह्मण ई देवता ठहींदासीं, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। इहे सुदर्शन चक्र आहे न। पुनर्जन्म वठदे वठदे हाणे 84 जन्म पूरा करना। ये ॻाल्हियूं शास्त्रनि में न आहिनि। ब्रह्मा जे हथ में शास्त्र रहंदो। सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा त थी न सघे। नाम ई आहे प्रजापिता ब्रह्मा, जेके आदम चइबो आहे न, उहो हिन सॼे जिनोलॉजिकल ट्री जो हेड आहे। तव्हां ॼाणदा ई आहियो, असां रुद्रमाला जा दाणा आहियूं न। असां आत्मायूं हुतां जी रहण वारा आहियूं। असांजो निवास स्थान उहो परम धाम आहे। हर हिकु आत्मा खे 84 जन्मनि जो अविनाशी पाठ मिलनि। इहे सभु ॻाल्हियूं त पतित मनुष्य सम्झाए न सघे न। पतित खां पावन ठाहिण वारो हिकु बाप ई आहे, त बाप ई ठाहींदो आहे। ये सभु ॻाल्हियूं सकी कोई भी पतित मनुष्य सम्झाए न सघे। उहो ई सर्व ते दया करण वारो, ॿियो कोई सॼी दुनिया ते दया न करे। ॿियो कोई सॼी दुनिया ते दया करण वारो लीडर ठही न सघे। इहे त बाप ई ठहींदो आहे। बाप खे त तरस पईंदो आहे न। जॾहिं ॾाढा दुखी थी पईंदा आहिनि तॾहिं मां ईंदो आहियां। तव्हां ॿार तन मन धन सां भारत जी सेवा करे भारत खे स्वर्ग ठाहियो था। जीअं गांधी जी फौरन सां राज्य हथ में वरितईं, परंतु उहो त मृग तृषण समान हुयो। हाणे माया बि फॉरनर आहे न, अॼुकल्ह खां राज्य कयो अथई। बाप अची करे हिननि खां छुड़ाईंदो आहे न। माया तव्हांखे ॾाढो दुखी कयो अथई, इन करे बाप चईंदो आहे मां ईंदो आहियां लिबरेट करण। हाणे श्रीमत ते हलो, न त माया हिकदमि कछो खाई ॾी। श्रीमत ते हलंदव श्रेष्ठ थींदव। तव्हां आहियो शिव शक्ति पांडव सेना। तव्हांजो यादगार दिलवाड़ा मंदिर आहे न, प्रैक्टिकल में दिलवाड़ा मंदिर आहे। एक्यूरेट राजयोग सां त स्वर्ग जा मालिक ठहींदा आहिनि। भारत स्वर्ग हुयो, हाणे तव्हां परम पिता परमात्मा जी शरण में आया आहियो। बाप सां बेहद जो वरितो वठण लाइ आया आहिनि। 21 पीढ़ी देवी देवताउनि जो राज्य हलंदो आहे। तव्हां ईंदा आहियो स्वर्ग जो मालिक ठहिण। माया भस्मासुर ठाहे ॾींदी आहे। बाप अची करे ज्ञान अमृत जी वर्षा कंदा आहिनि। बाप जी शरण बि वठंदा आहिनि, पोइ माया ट्रेटर ठाहे ॾींदी आहे। पोइ अपलाइन ते केतिरो अत्याचार थींदो आहे न। हाणे कोई सॉर्वेंटी त आहे न। बाप अची करे डीपी सॉर्वेंटी स्थापना कंदा आहिनि। सत्यगादी में महाराजा महारानी हुया, हाणे त नो सॉर्वेंटी आहे न। प्रजा जो प्रजा ते राज्य, हिनखे चइबो आहे अधर्म। माया अधर्म जो राज्य स्थापन कंदी आहे। बाप अची करे धर्म जो राज्य स्थापन कंदा आहिनि। हाणे त नो रिलीजन, चईंदा आहिनि असां धर्म खे न मञंदा आहियूं, हिन करे माइट बि न। इहे बि अकाल अंतकाल जो राज्य आहिनि। आपस में लड़ झगड़ खत्म थी वेंदा। तव्हांखे बाबा अची करे अमरपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप आत्माउनि सां ई त ॻाल्हाईंदा आहिनि। ॿार तव्हांखे देही अभिमानी ठहिणो। तव्हांखे बाबा अची करे असांखे अमरपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि।
बाप आत्मा सां ई त ॻाल्हाईंदा आहिनि। ॿार तव्हांखे हाणे देही अभिमानी थियणो आहे। जेतिरो बाप सां गॾु योग लॻाईंदव त विक्रमन जो बोझो उतारंदो वेंदो ऐं तव्हां विक्रमाजीत ठही वेंदव। जो बाप स्वर्ग जो मालिक ठाहींदा, जेतिरो बाप सां गॾु योग लॻाईंदव त विक्रमन जो बोझो उतरंदो वेंदो, तव्हां विक्रमाजीत थींदा वेंदव। जो बाप स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे हुनखे फारकती ॾींदा आहिनि न, बुद्धि जो योग ॿियो संग जोड़दव त भस्मासुर थी वेंदव। हाणे तव्हां वेठा आहियो, पंहिंजे कर्मनि जो खातो साफ़ करणो। पापनि जो बोझ ॾाढो आहे न। बाप चईंदो आहे मां अची करे अजामिल जहिड़े पापनि जो बि उद्धार कंदो। बाप ज्ञान अमृत सां केतिरो शुद्ध ठाहींदा आहिनि न, पोइ बि श्रीमत ते हलंदे हलंदे आशीर्वाद भागंती थी वेंदा आहिनि। भगवान अची करे महिनत कंदा आहिनि त जो मेरो कपिड़ो हूंदो आहे उहो फटी वेंदो आहे। एतिरा अजामिल, इन करे त अजामिल नाम रखियो आहे। बाबा अची करे एतिरी महिनत कंदा आहिनि जो अहिड़े मेरे कपिड़नि खे साफ़ कंदे कंदे कपिड़ो ई फटी वेंदो आहे, अर्थात भागंती थी वेंदा आहिनि। बाप ते ठही करे पोइ फारकती ॾींदा आहिनि त उहो थिया नंबर 1 अजामिल। उन्हनि जहिड़ो पाप आत्मा कोई हूंदो न, इन करे तव्हां ॿारनि खे ॾाढो सुठी रीति श्रीमत ते हलणो आहे। अगरि श्रीमत छॾी त माया खाई वेंदी, तूं कल्पांतर जे लाइ वरसो गवाए ॾींदा। अच्छा मीठे मीठे सिकिन जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार तन मन धन सां भारत जी सेवा करे हिननि खे स्वर्ग ठाहिणो। माया दुश्मन सां लिबरेट करणो, तन मन धन सां भारत जी सेवा करे हिनखे स्वर्ग ठाहिणो असांखे। माया दुश्मन सां लिबरेट करणो आहे सभिनि खे, पूरी दुनिया खे। ॿियो आहे देह अभिमानी थियण लाइ देह सहित सभु कुझु भुलिजणो आहे। जो बि पुराणे कर्मनि जो खातो आहे हुनखे योग बल सां साफ़ करणो। विक्रमाजीत थियणो आहे। वरदान आहे हिकु बाबा शब्द जी स्मृति द्वारा कमजोरी शब्द खे समाप्त करणो आहे, सदा समर्थ आत्मा था। जिस समय कोई कमजोरी वर्णन करना है, चाहे संकल्प जी, बोल जी, चाहे संस्कार स्वभाव जी, तो यही चवंदा आहिनि कि मुंहिंजो वीचार ईअं चवंदो आहे, मुंहिंजो संस्कार ई अहिड़ो आहे। लेकिन जो बाप जो संस्कार संकल्प तो मुंहिंजो संस्कार संकल्प काथां आहिनि। जो बाबा जो संस्कार संकल्प तो मुंहिंजो। समृद्ध जी निशानियां बाप समान। तो संकल्प बोल हर ॻाल्हि में बाबा शब्द नेचुरल थी वञे, कर्म कंदे करावन हार जी स्मृति हुजे त बाबा जे अॻियां माया अर्थात कमजोरी अची न सघे। स्लोगन आहे जे वटि गंभीरता जी विशेषता आहे उन्हनि जे हर कार्य में स्वतः उन्हनि खे सिद्धि प्राप्त थींदी आहे। ओम शांति।